नाज़रीन भलीकार मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो पाण गुफ़्तगू कंदासीं पुलिस डिपार्टमेंट जे मथां लाज़मी आहे यकीनन सिंध जे अंदरि आङुरियूं बि खॼंदियूं पर साॻिए वक़्तु अहिड़ा फ़र्द शनास आफ़ीसर बि आहिनि बहादुर आफ़ीसर बि आहिनि उन जा किसाब तमामु घणा आहिनि। अॼु असलम लांगा साहब सां असां मौजूदु आहियूं। असलम लांगा साहब पाण क्राइम फाइटर बि आहे, उन सां गॾोगॾु जेके ड्रग्स माफ़िया आहे ज़मीन ते जेके कब्ज़ा थियनि था दहशतगर्द जेके वाक़िया थिया उन्हनि में तमामु वॾो संदसि रोल रहियो आहे, किरदारु रहियो आहे। ऐं दहशतगर्दनि सां मुक़ाबिला थियनि, धाड़ेलनि सां मुक़ाबिला थियनि, अॼु सॼी जेकी हुनजी सर्विस आहे उन ते गुफ़्तगू कंदासीं। साईं तव्हांखे भली कर चऊं त पंहिंजे थैंक यू, प्रोग्राम में। महिरबानी और मस्तु। असलम साहब, पुलिस डिपार्टमेंट ते आङुरियूं खॼंदियूं आहिनि, तव्हांजी बहादुरीअ जा किसाब आहिनि। तव्हां पंहिंजी सर्विस में केतिरा मुक़ाबिला कया? लॻभॻि आउं सम्झां थो जेको असां एज़ अ प्रोफेशनल साहब इहो असांखे ख़बर पई थी तव्हां 1000 खां वधीक ॾुहारी माण्हू उनमें दहशतगर्द बि आहिनि, उन्हनि खे तव्हां मुक़ाबले में मारियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां मूंखे हिन लाइक़ु सम्झो ऐं तव्हां पंहिंजो इंटरव्यू जे लाइ मूंखे चयो ऐं मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे। अल्हम्दुलिल्लाह रब जी महिरबानी आहे। डिपार्टमेंट असांजो पुलिस डिपार्टमेंट जहिड़ो को दलेर डिपार्टमेंट को आहे ई कोन। शुक्र अल्हम्दुलिल्लाह फोर्स हूंदो आहे जंहिंमें रेंजर बची थी वञे, आर्मी बची थी वञे, पर जेकॾहिं नेक नियतीअ सां ऐं सचाई सां कमु कजे त ख़ुदा हुन में मदद करे थो। बिल्कुलु तव्हांजो इहो सही आहे त मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह 1000 खां वधीक इनकाउंटर बि थियल आहिनि। 1000 खां वधीक इहो मुंहिंजो प्रोफाइल पूरो आहे त 1000 खां वधीक मुंहिंजा धाड़ियल मारियल बि आहिनि, पर उधारियल उहे बाक़ाइदा जेन्युइन इनकाउंटर ऐं बाक़ाइदा सिर ॾियणु सिर वठणु जहिड़ा। मुंहिंजा पंहिंजा जवान बि कई दफ़ा शहीद थिया ऐं मूंखे त पंहिंजो इहो आहे त मूंखे यकीन ई कोन हो त 60 साल मुंहिंजी सरस थी वेंदी, 40 साल मुंहिंजी सरस आहे, 60 साल मुंहिंजी उमिरि थी वेंदी ऐं रिटायर थींदुसि। मूंखे इहो हो, पर अञा ताईं मुंहिंजे दिलि में यकीन आहे त अलाह साईं मौत ॾिए त शहादत जो ॾिए। ऐं हींअर बि मां 5 वक़्त नमाज़ में इहो ई दुआ घुरंदो आहियां, मुंहिंजा मालिक साईं मौत बि हक़ आहे पर शहादत जो ॾिजांइ, जेको शुरू खां वठी मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे ऐं ख़्वाहिश रहंदी बि सही। अलाह साईं नसीबु कंदो। असलम साहब, जेके मुक़ाबिला थिया आहिनि उन्हनि में लाज़मी धाड़ेल ऐं दहशतगर्द तव्हांजी नज़र थिया आहिनि, तव्हांजी गोलीअ जो निशानो बणिया आहिनि। तव्हां घणा चकर ज़ख़्मी थिया हो उन मुक़ाबलनि में? उहे कॾहिं कॾहिं पुलिस ते आङुरियूं खॼंदियूं आहिनि, फेक मुक़ाबला हूंदा आहिनि ऐं जेके हाफ फ्राई ऐं फुल फ्राई वारा जेके गिरफ़्तार करे मारिया वेंदा आहिनि उन में। आउं ॿ दफ़ा ज़ख़्मी थियो आहियां। हिकु दफ़ो मां घोटकी में ज़ख़्मी थियो हुउसि, हिकु दफ़ो मां मीरपुर ख़ास में ज़ख़्मी थियो हुउसि। उहे बि दू बदू मुक़ाबिलो हुयो ऐं मूंसां गॾु जेके जवान हूंदा हुआ अक्सर करे उहे लाज़मी आहे ओॾीमहिल जंहिंमें मुक़ाबिलो थिए थो त हुननि वटि बि हथियार आहिनि, असां वटि बि हथियार आहिनि, पर मूंखे हिकिड़ो रब ते भरोसो हूंदो आहे ऐं इहो ई हो त असां हक़ ते आहियूं। असांजी मदद लाइ सभु को अची सघे थो, ॿियो फोर्स अची सघे थो। हुननि धाड़ियल बुज़दिल हूंदो आहे, धाड़ियल खे ख़बर हूंदी आहे त जल्दी जान छॾायूं, जेतिरो थी सघे भॼण जी कयूं। असांखे यकीन हूंदो आहे त न, हिनखे केफ़िर किरदार ताईं पुॼायूं। पोइ उन में आउं 2 दफ़ा ज़ख़्मी थियो आहियां ऐं इन खां अलावा जेको आहे सो मुंहिंजा जवान बि शहीद थिया आहिनि मूंसां गॾु पोइ मुख़्तलिफ़ जायुनि ते। असल में 2016 या 17 जो वाक़ियो आहे, मीरपुर ख़ासि में हिकिड़ो वाक़ियो थिए थो जंहिंमें SHO वाहिद बख़्श लिगारी साहब ऐं आबिदी साहब हैदराबाद जा मुक़ाबिलो थिए थो धाड़ेलनि सां, तव्हांजी फोर्स जो नुक़सानु थिए थो, 2 SHO शहीद थी वञनि था, उनजी कमांड तव्हां पिया करियो। इहो सॼो वाक़ियो कीअं थियो? उन में पुलिस जी किथे गिफ़लत हुई जो ओचितो ई धाड़ेलनि जे हथां हेॾो वॾो नुक़सानु थी पियो? भॼन मीरपुर ख़ासि वारे में उन में पुलिस जी का गिफ़लत कोन हुई। उन में असांजो हमेशह इहो हूंदो आहे त हसास इदारा ॿिया टिया जेके उहो बि क्रिमिनल खे ॾिसंदा आहिनि, दहशतगर्दनि खे ॾिसंदा आहिनि ऐं हू बि असांजी हर क्राइम में हर शइ में असांजी मदद कंदा आहिनि। त हुननि असांजी इहा मदद कई त भई अहिड़ो हिकिड़ो टोलो आहे जेको मीरपुर ख़ासि में रहियो पिया, पर हू वधि में वधि असांखे एतिरो ॿुधाईंदा आहिनि त भरिसां मस्जिद आहे, हुनजे भरिसां वाड़ो आहे, हुनजे भरिसां हीअं आहे हीअं आहे। असुलु पॉइंट कोन न ॿुधाईंदा आहिनि, भाई चवंदा आहिनि तव्हां हिते रेकी कयो। पोइ रेकी करण लाइ बि असांखे लोकल इंफॉर्मेशन हूंदी आहे, ॿियो असां वटि लोकेटर हूंदो आहे। उन लोकेटर जे हिसाब सां आउं ऐं इरफान बलू साहब
8 ॾींहं पूरा असां वर्क कईसीं हुन ते मीरपुर ख़ासिद में मीरपुर ख़ास में वञी करे असां उते जिथे असांखे हुक हुनखे चइबो आहे हुक, माना जिथे टारगेट मौजूदु आहे, अगरि उते हुक थी वियो, ज़ीरो थी वियो, त पोइ उहो असांजे निशाने ते हूंदो आहे त हीअ हिते असांजो टारगेट आहे। उहो असांखे हुक करे पियो ॾिए टारगेट खां 8-10 फर्लांग अॻिते। हाणे लोकेटर में ख़राबी हुई, छा ख़राबी उहा उन्हनि खे त पोइ IG साहिबु इंक्वायरी कई, उनखे पनिशमेंट कई। उन खां पोइ छा थियो जो असांखे जेॾो वञूं असांखे हुक उते ई पियो करे ॾेखारे। आख़िर हिकिड़ो ॾींहुं आयो जंहिं ॾींहुं हितां चूंड ऑफिसर सुठा निकितासीं, जंहिंमें इरफान भलो साहिबु हुयो ऐं अलहमदिल्ला लीड आउं पाण पियो कयां। हुउसि जंहिंमें शहीद अब्दुल वाहिद लिगारी अलाह जन नसीब कंदुसि, उहो हो, गुलशन महर हुयो, मुमताज़ बिरोही हुयो, इहे सभु ऑफिसर हितां गॾिजी वियासीं। असां गाॾियूं परे बीहारे असां इंतज़ारु पिया कयूं त जेसि ताईं ही पंहिंजो रेस्ट में हुजनि, आराम में हुजनि, त जीअं असांखे रेट राति वारो टाइम राति जो टाइम। हाणे राति जा 12-1 थिया, असां आस्ते आस्ते उतो मूवमेंट शुरू कई। हाणे असांखे ख़बर हुई त टारगेट जिते हुयो न उन खां असांखे 8-10 फर्लांग अॻिते पियो असांखे ॿुधाए, त असां जी तव्हां इहो सोचो त उन जॻह ते असां गाॾियूं छॾे 8-10 फर्लांग असां पंधु वियासीं। पंधु जो वियासीं त उन जॻह ते रेड कयोसीं राति जो, त उहो ईज़ी दाख़िल थियणु ईज़ी हुयो। वियासीं त उते माण्हू ॿिया हुया, ज़ात जा बुढ़ा हुया, उहे जेके सो असांजो यार हीअ त न आहिनि। वरी बि असांजा शिनाख्ती कार्ड ॾिठो, मटाईंदा आहियूं, असां हुनखे वरितोसीं, पर को बि असांखे असलो वग़ैरह न मिलियो। हाणे असां 3-4 घर ॿिया बि सर्च करे वरितासीं। मोटिया पिया आयासीं त पाड़े वारा बि हिते खड़के खुड़के ते निकिरी पिया। उन्हनि चयो साईं ख़ैरु आहे ख़ैरु आहे। असां चयो ख़ैरु आयासीं कंहिं कम सां, पर कोन। चयोसीं हीउ हिकिड़ो नओं घर लॾे आयो, त हाणे हुनजे साम्हूं असांजी मोबाइल बीठियूं हुजनि, त हू अलर्ट थी विया। हुन चयोसीं हीउ घर नओं लॾे आयो अथव, महीनो खनि थियो आहे, ऐं हिननि जी असांखे मूवमेंट शकी थी लॻी, आहिनि बि ओपरा, छो त आवाम जॾहिं मदद कंदी आहे त पोइ मुमकिन आहे। हाणे असां पहिरियां हुनखे न पिया वठूं एतमाद में, यार मथां हिन जो माण्हू बदल न हुजे, पर जॾहिं असांखे ॿुधायूं त असां जॾहिं उहो घरु ॾिठोसीं त उहो घरु सफ़ा सील हुयो, बंदि हुयो, न अंदरि इंटर थियण जॻह हुई, न वरी बंगलो टाइप ठहियो ऐं नओं बंगलो ठहियल हो। पोइ हुननि रेंट ते वरितो या पैसनि ते वरितो, ख़ुदा खे ख़बर आहे। असां चयो भला हिनखे चेक करण में छा आहे, चेक था कयूं, पर जॾहिं सफ़ा बंदि हो त हाणे अंदरि न पिया दाख़िल थी सघूं। पोइ मुंहिंजो हमेशह ऑपरेशन जो इहो हूंदो आहे त मां पाण सां गॾु सीढ़ी ज़रूरु खणंदो आहियां। उहा सीढ़ी मुंहिंजी गाॾी में पियल हुई, उहा सीढ़ी रखे मां पहिरियां छित कवर कयूं, छित सां कवर कईसीं। छित कवर करण खां पोइ उते मूं 10 जवान मथे छित ते मोकिले छॾिया। हिकिड़ो ऑफिसर सुठो मुंहिंजो हुयो, ASI, उहो वीचारो नेचुरली फोत थी वियो, अवेस लाशारी मूं वटि CI में हुयो। पोइ उहो मथे चढ़ी वियो छित ते ऐं 8-10 जवान, त हुन मूंखे मथे चयोसीं दरवाज़ो खुलियलु आहे। मां हेठि थियां, मुंहिंजो न, पहिरियां असां ॾिसूं था। हाणे मूं हुनखे चयो तूं दरवाज़ो बंदि करे छॾ, ईअं न अगरि ॾुहारी हुजनि मथे छित ते चढ़ी अचनि, त हुन वरी मथों दरवाज़ो बंदि करे छॾियो, त अचानक मिसाली हाल एनकाउंटर शुरू थियो, हू छित ते कंट्रोल करे वञनि, इन खां कंट्रोल अॻु में असांजो हुजे। पोइ असांजा जेके जवान हुया, असां ऑफिसरनि छा कयो, उनजो हाणे ॿियो त कोई कोन हो अंदरि दाख़िल थियण जे लाइ, असांजो दर खड़कायोसीं। असां जो ॾिसूं था कोई शरीफ़ माण्हू ई हुजनि, छो त हुननि बि असांखे शकी ॻाल्हि ॿुधाई त नवां लॾे आया आहिनि, इहो न ॿुधायूं त धाड़े असुलु आहिनि, पोइ त असां वरी उहे करे वञूं। उहे बि पुलिस कॾहिं बि पहिरियां फेर न कंदी आहे, जॾहिं हुते फेर थींदो आहे पोइ चवंदा यार हाणे मां फेर कयां डिफेंस में, त उन में असांखे लॻी बि वेंदी आहे ऐं या ज़ख़्मी बि थी पवंदा आहियूं। पोइ जेको ॿियो जवान मुड़सी कंदो आहे त वरी पोइ हुनखे मारे बि विझंदा आहिनि। पोइ छा थियो जो असां दर खड़कायोसीं, अंदरों मायुनि जो आवाज़ु आयो त बाबा केरु, असां चयो पुलिस आहियूं। तेसीं असांजो पूरो कार्डन बि थी वियो हुनखे, मथे छित बि कंट्रोल थी विया, निकिरी त काॾे कोन सघंदा। त हुननि चयो त बाबा केरु, असां चयो पुलिस। त चयो छा आहे, असां चयो असां ईंदासीं सर्च कंदासीं। त हुननि चयो बाबा बीहो, असां पाण मरी बलोच आहियूं ऐं ख़ानदानी माण्हू आहियूं, ऐं तव्हां बीहो, असां दर खोलियूं था। औरतुनि जो आवाज़ु ॿुधी असां थोरो वरी सोचियोसीं हाणे औरतूं आहिनि, असां 10-15 मिंट अञा बीठा, वरी दर खड़कायोसीं, दर खोलियो। तेसीं ताईं उहे अलर्ट त अॻे ई हुया, पर हुननि पंहिंजो को असलो बसलो तयारु करे उहो लाउंज जेको हुयो, छो त उहो लाउंज में बीह रहिया। हाणे मथां जेका सीढ़ी हुई, अक्सर करे घरनि जी का सीढ़ी अहिड़ी हूंदी आहे लही अची लाउंज में पवंदी आहे, अक्सर हिकिड़ी ॿाहिरि हूंदी आहे गेट ते हूंदी आहे। हाणे हिन जो दर न खोलणु असांखे वेदर शक पैदा थिए,
पोइ आख़िर मूं चयो यार हीअं कयो की तव्हां सीढ़ी ॾिसो त सीढ़ी जो लाउंज में थी अचे या लाउंज में दरवाज़े थी अचे या ॿाहिरि थी अचे। हुननि जो मां ॾिठो त ॿाहिरों मथां ॾिसी करे छित खां ॾिठो चई साईं हीअ सीढ़ी जेका वञी हिन में सहन में थी लहे अङण में थी लहे। मुंहिंजो पोइ हिकिड़ो जवान तां लाहियो दर खोलियो भला अंदरि दाख़िल त थियूं ॾिसूं छो नथा दर खोलीनि। मुंहिंजो हिकिड़ो सिपाही लथो करे अची हुनजो अगरि मेन गेट खोले त पोइ त सभु जा सभु खे नुक़सानु थिए शहीद थी वञूं। पर हुन खोलियो ई सिर्फ़ु हिकिड़ो नंढो गेट नंढो गेट। नंढे गेट ते असां 4 ऑफिसर बीठा हुआसीं जंहिंमें शहीद अब्दुल वाहिद उहो स्पीड सां अंदरि दाख़िल थियो। हू अॻे तयारु वेठा हुआ G3 उन्हनि हुई छो त जीअं असां एतिरा एनकाउंटर कया आहिनि त G3 जो फायर सम्झ में ईंदो आहे, पिस्टल जो फायर सम्झ में ईंदो आहे, राइफल जो पर राइफल जो कलेक्शन जो। G3 जो पूरो बरस्ट लॻो को ॿिनि टिनि एट ए टाइम ते ॿिनि टिनि राइफलुनि जो। उन में जेको सिपाही जी दर खोलियो उहो बि शहीद थी पियो, जेको वाहिद बख़्श शहीद उहो अंदरि दाख़िल थियो। SHO जो साहब हा उहो बि अंदरि दाख़िल उनखे ब्लड प्रूफ पातल हुयो, उहो बि किरियो जी शहीद थियो। ॿियो हुनसां गॾु गनमैन हुयो। असांजो बि हिकिड़ो पेर अंदरि हिकिड़ो पेर ॿाहिरि अञा दाख़िल थियो। हाणे ॾिठोसीं त धाड़ेल आहिनि। हाणे असां पोइते थियो जंहिंमें मूंखे गोली लॻी पंहिंजो टंग जेका में चमाऊ थी वई। पर एतिरी हिमत हुई जेकर आउं लीडर लीड तव्हां पे कयो लीड पियो कयां अगरि आउं थोरो अॻिते पोइ ॾिसुसि त हीअ निकिरी वेंदा। मुंहिंजो मुॾे ख़ैरु आहे मां पंहिंजो कपिड़ो ॿधो टंग खे। बाक़ी मुमताज़ बिरोही खे चयुमि त मुंहिंजो तव्हां जेको आहे सो ज़ख़्मी जेके तव्हां थिया हो मोबाइलूं तव्हां हितां हटायो। हुननि मोबाइलूं सभु हटायूं। मोबाइल हटायूं त मोबाइल हटण खां पोइ उहे अस्पताल पहुता। हुननि मोबाइल खोलियो धाड़ियुनि अंदरि ऐं पंहिंजे साथियुनि सां राब्तो कयो। साथी मीन्स उते कंहिं मीरपुर ख़ासि में हूंदा राब्तो कयो त भई असां ते रेड थियो आहे ऐं असां हुनजा जवान किरिया बि विधा आहिनि, हाणे असांखे तव्हां ॿाहिरि कढो। त इहो सॼो हुनजो नंबर सॼो ट्रेसिंग ते लॻल हो ट्रेसिंग ते लॻल हो ऑलरेडी ट्रेसिंग लॻल हो। त इहा इंफॉर्मेशन मिली इरफान साहब खे। इरफान साहब वरी मां मौजूदु हुउसि हुते। हू त वॾा ऑफिसर आहिनि, हू त बैकअप में हूंदा आहिनि न। त हुननि मूंखे चयो यार पंहिंजो हुनजी गुफ़्तगू हले पई थी ऐं अलर्ट रहिजो। हुननि पंहिंजे साथियुनि खे चयो आहे। मूं छा कयो मुंहिंजे घर ॾे 3-4 गलियूं अचनि पियूं त मां फील्डिंग अहिड़ी बीहारी। हिकिड़ो मूं कयो हेॾे दरवाज़े ॾे मेन गेट ॾे, हिकिड़ो मूं गली ॾे करे छॾियो त गली मां अगरि को अचे त असां हुनखे ईअं ॿ जवान मां करे छॾिया ऐं मां ऐं ॿियो गुलशन महर असां हीअं बीह रहियासीं दरवाज़े जे टेक। हाणे हू जेको फेरिंग कनि पिया उहो मेन गेट खां गोलियूं क्रॉस करे पिया वञनि। असांजे गोलियूं हणूं पिया उहो बि दरवाज़े में लॻी करे हू लाउंज जे अंदरूं पिया कनि। हाणे हू सहन में कोन हुया। मथां असांजा जेके जवान हुया उहे बि फायर कनि पिया अंदरि गेट वारे पासे ॾे पिया कनि। गेट इहो सॼो सहन त ख़ाली हो न। हिते जब मोबाइल हलियूं त हुननि वरी ॿी फ़ोन कई त भला अची तव्हां मदद में अचो ॾिसो। हुननि फ़ोन कई त भई तव्हां हीअं कयो तव्हां चेक कयो त ॿाहिरि पुलिस केतिरी आहे त असां उन अंदाज़ सां अचूं। त हुननि चयो लॻे थो त मोबाइलूं हलियूं आहिनि ऐं हीअ भॼी विया आहिनि, चई तव्हां चेक कयो। हुननि मूंखे इरफान बड़ो साहब चयो त असुल में ॾिसजांइ ख़्यालु कजांइ हिननि मां को हिकिड़ो माण्हू तव्हांखे चेक करणु अचे थो। हाणे त असां अलर्ट थी वियासीं न। त आउं हिन पासे गुलशन मां हिन पासे हीअं बीठासीं। जीअं हू आस्ते आस्ते निकितो हथियार हुअसि हथ में ऐं बिलू हुनखे वॻो पातो पियो, टोपी पाती पई हुनखे। जीअं निकितो हीअं निहारण लॻो जीअं हू ॿाहिरि निकितो हथियार बि हुन वटि हुयो ऐं असांजा बि जवान बि शहीद थिया पिया। हे जीअं ॿाहिरि निकितो असांखे पूरो बरस्ट थियो हे वञी अंदरि किरियो। गेट खां अंदरि ई किरियो। अंदरि किरियो, ॿाहिरि कोन किरियो, अंदरि किरियो। धकी हुनखे अहिड़ो लॻो न त उहो अंदरि किरियो। त हिनखे मायूं खणी रड़ियूं असां बि ॿुधियूं। हुननि वरी मोबाइल ते चयो त भई जेको वॾो मीन्स हुननि जो जेको लीडर हो चई उहो ज़ख़्मी थी पियो आहे। हाणे आख़िरी असां में वारो कयो तव्हां मदद कयो। हुननि चयो असां कोन ईंदासीं, पुलिस तमामु घणी आहे। जेका तव्हां चयो पिया पुलिस भॼी वई आहे, पुलिस भॼी त कोन्हे, पोज़ीशन में आहे, असां कोन ईंदासीं, पंहिंजी मुड़सी करे पाण निकिरो। पोइ हुननि मुख़्तलिफ़ राब्ता कया, अख़बारी निमालनि सां राब्ता कया, असां सिलेंडर कयूं, हीअं कयूं, फलाणो कयूं। हाणे हू सिलेंडर कनि एतिरा ऐं हीउ उहो टोलो हुयो जेको असांजो रिटायर IG साहबु आहे DG FIA बशीर मेमन साहब जो भाइटियो आसिफ़ अगवा थी वियो, उन में बि शामिलु हुया। असांजो हिते वकील आगा साहब जेको हाणे इलेक्शन कमीशन में मेंबर आहे, उनजो पुटु अगवा कयो हुऊं।
पोइ ही अहिड़ो ग्रुप हुयो ख़ैरपुर जे कच्छ इलाइक़े जो जो कच्छ जो नज़रू नाले जो भाइटियो हुयो ऐं छोटू नाले जो त हीउ ग्रुप अहिड़ो हिननि छा कयो अॻु में मूं तव्हांखे ॿुधायो त मां 87 में ट्रेनिंग कई 88 में मां काज़ीगंज में रहियुसि तॾहिं हुननि जो ॿियो मुख़्तलिफ़ तरीक़ो हूंदो हुयो छा तरीक़ो हूंदो आया माण्हू खणी विया ईंदा बि पंधु हुया वेंदा बि पंधु हुया कच्छ में पोइ असां कच्छ में धरणु वञी कच्छ में मुक़ाबिलो कंदा हुआसीं यरमानी छॾाए वठंदा हुआसीं या ॿियो टियों हिननि त पोइ सॼी पंहिंजी उहा सॼी चेंज कई कीअं चेंज कयूं हिकिड़ो माण्हू बीहारियूं रेकी ते त भई तूं रेकी कर त भई फलाणो माण्हू केॾी महिल निकिरे थो छा करे थो ॿियो टोलो हुन ठाहियो कार में त भई असां स्टैंड में हूंदासीं त असांखे ॿुधा हिन टाइम ते हिते अचे थो प्लाटिंग ते अचे थो किथे आसिफ ईअं मेमण ईअं ई अगवा थियो वञे पियो त पोइ उहो आसिफ रेकी मेमण खे किथां अगवा कयूं आसिफ मेमण खे ॿाहिरां हटड़ी वारे इलाइक़े आसे पासे में हिते पंहिंजी प्लाटिंग हूंदी या ज़मीन हूंदी इन पासे वेंदो हुयो त उन पासे वेंदो हुयो त हुनजी रेकी कंदा वेंदो अकेलो हुयो त पोइ हुनखे हुन चयो त हाणे निकितो त हू कार हुनजो पीछो कयो ॿियो टोलो हूंदो खणण वारो टियों टोलो वरी हूंदो जंहिं वटि रखंदा हुआ अच्छा टोलो न हूंदो मीन्स हिकु या ॿ माण्हू हूंदो हाणे हिकिड़ो माण्हू ॿधल आहे अखियूं ॿधल आहिनि हथ ॿधल उहो आहिनि बेवस कंहिं कोठी में बंदि पियो आहे मुंहिंजो माण्हू हिकिड़ो माण्हू काफ़ी आहे इहो त टियों हुननि जो चोथों वरी हिकिड़ो पोइ शिकारपुर मां या किथां ॿिए हंधि किथां मुंहिंजी सिम खणी उहो वरी भुंग घुरंदो हुयो पोइ इरफान बलोच साहिबु असां वेही इहो सोच कयोसीं त असां पंहिंजी चेंज कयूं पोइ कीअं कयूं त असां मां बि ईअं थिए त असां बि रेकी कयूं असां बि इन्वेस्टिगेशन कयूं ऑपरेशन लाइ अलॻि टीम ठाहियूं रखण लाइ अलॻि टीम ठाहियूं तॾहिं वञी पोइ हुननि सां वञी असां फेस ऐं इहा अलहमदिल्ला असांजी हिकमत अमली कामयाबु वई पोइ हीअ जंहिं महिल ईअं थियो त हीअ गेट खां जेको निकितो तव्हां बरस ताणी केराए विधो मरी पियो अंदरि मरी पियो त हाणे हुननि निमांजन सां राब्तो निमांजन वरी उतां जी लोकल पुलिस सां राब्तो कयो उन्हनि मूंसां राब्तो कयो त भई निमाईंदा आहिनि मूं चयो न असांजा जवान शहीद थिया पिया आहिनि ऐं हाणे सिलेंडर छा जो आहे हाणे या ऑपरेशन हले पियो ऑपरेशन मरण ई मारण आहे मां पंहिंजे सीनियरनि सां राब्ते में हुउसि आख़िरी ईअं थियो हुननि चयो भला असांजूं औरतूं जेके आहिनि उहे ॿाहिरि निकिरनि हा ठीकु आहे औरतुनि सां त जहिड़ो ई कोन्हे भई औरतूं निकिरनि औरतूं जीअं निकितियूं ॿाहिरि जीअं औरतूं ॿाहिरि निकितियूं उन सां गॾु उन्हनि जे औरतुनि जे विच में पर मूं हिकिड़ो शर्त विधो त बुरको पाए केरु न निकिरंदो हुन को मर्द न निकिरी वञे त टाइम राति जो ई आहे टाइम राति जो 3 बजे जो पोइ जंहिं महिल हीउ निकिरणु लॻो त उन सां गॾु हिकिड़ो मर्द न छोटे क़द जो हुयो उहो हुन सां गॾु विच में गॾु हले पियो असां हुनखे ॾिसी वरितोसीं असां हुनखे कढी वरितोसीं हुन सां हथियार बि गॾु हथियार गॾु बजाए जीअं अॻु में असां फेर कयो ईअं फेर कयो हुजे असां हुनखे हुते पंहिंजो मारे विधोसीं उन निकिरण दौरान ई निकिरी वञे पियो तव्हां हुन ते बस हलायो बसि मां कढी करे अच्छा कढी करे माइन जो औरतुनि खे अञा अंदरूं फेरिंग हले पई पोइ 2 हुजनि 3 हुजनि 4 हुजनि का ख़बर न आई पोइ मां एक्सीलेटर मशीन बि घुराई ऐं उहा हाणे असां उन बंगले खे किराइण लॻासीं उहो सोरा कढ अंदरि शेल फायर कया तव्हां अंदरि असां आंसू गैस जा शेल हयां त जीअं माना ज़ख़्मी थियनि या पंहिंजो मजबूर थियनि हथियार फिटो कनि त किरनि हेठि अंदरि त छो त असांखे आख़िर ताईं सीनियर ऑफिसर जो इहो हो त भई हाणे असांजा जवान हेतिरा 3-4 शहीद थिया आहिनि त ज़ख़्मी थिया आहिनि त हीउ उहो टोलो नासूरानी ख़तमु करणु खपे पोइ असां उन हिकमत अमली ते हुयासीं पोइ आख़िर अलहमदिल्ला इन में हिकिड़ो आबदी साहिबु असांजो SHO उन जो ज़िक्र मां ज़रूरु कंदुसि त उहो बि चई मेदारे पहुतो तमामु दलेर ऑफिसर हो मूंसां मिलियो उन मूंखे ॿुधायो त कीअं मुक़ाबिलो थियो छा थियो हू SHO हुयो मां DSP हुउसि CIA में मां चयो हीअं यार बि जवान जो लाश अंदरि पिया आहिनि मुंहिंजो ॾिसो हिकमत अमली सां कमु कयूं था हाणे जंहिं अंदरि वेंदासीं अंदरि वेंदासीं हू जेको थियणो सो थी वियो अंदरि वेंदासीं त मौत आहे ॿाहिरि हू निकिरंदा हुन लाइ मौत आहे आराम सां ॾींहुं थियणु काॾे वेंदा बंगले खां ईअं त न आहे त असां जॻह खां छॾी आहे पर हू अंदरि हलियो हुयो हलियो त हू तयारु वेठा हुन वरी हुनखे बस टाइम हू शहीद थी वियो पोइ मूं चयो यार ॾिसो ईअं करण सां कोन थो थिए सुबुह थियणु ॾियो तव्हां आराम सां हीअ हिक ॿिए जो ख़्यालु सां कंदासीं हिकु ॿियो चवणु कयूं जॾहिं आउं लीड थो कयां तव्हां मुंहिंजो चवणु कयो पोइ इरफान बलोच साहिबु अमजद शेख साहिबु SSP मटियारी हो उहो अची मुंहिंजे भरिसां बीह रहिया हुनजो भई छॾियो जॾहिं हिकिड़ो लीड करे थो तव्हांखे सम्झाए थो तव्हां उअं ई कयो पोइ अलहमदिल्ला सुबुह ताईं असां एतिरो कामयाबु वियासीं जो अंदरूं फेरिंग बंदि थी वई हाणे असां चयो या ज़ख़्मी आहिनि या बेहोश आहिनि पोइ असां अंदरि घिड़ियासीं अलाह जो नालो वठी ऐं
थोरो सिजु न थियो जो ख़बर पवे। जीअं अंदरि वियासीं, जीअं अंदरि दाख़िल थियासीं त असांखे कमरनि में नज़र न पिया अचनि। कमरनि जा दर खोलियासीं त मैं उन कमरनि जे उन शेलनि जे करे उहो पाणी पिया हणनि पाण खे। उन्हनि खे ख़बर पई चुकी त अंदरि दाख़िल थी की जो न पुलिस। न न न हू कमरनि में हुआ, वॉशरूमनि में हुया। अच्छा, वॉशरूमनि में हू पाण खे पाणी पिया हणनि। शेल जे करे। वरी जेॾी महिल फ्रेश थी पिया आहिनि वरी ॿाहिरि निकिरी असांखे फेर पिया कनि, पर ख़ता थियल हुआ। बंगले खां ॿाहिरि न पिया निकिरनि। असां जंहिं मंदरु वियासीं त ही माना पूरा ख़ता थिया पिया। ख़ता थिया पिया। पोइ असां हुनखे उते ई पूरो कयोसीं। उते पूरो करे घणा ॼणा टोटल हुआ? टोटल 5 हुया। 5 ई ॼणा मारिजी 5 विया। ई ॼणा मारिजी विया। हाणे इन में तव्हां जेको लफ़्ज़ ॻाल्हायो ग़फ़लत का बि कोन हुई। हा एतिरो हुयो, जोश जज़्बो हुयो। ॿियो लोकेटर वारे खे असां चयोसीं, असांजो आईजी साहिबु मीरपुर ख़ासि पुलिस खे ऑन बोर्ड कोन वरितो वियो, इहो उन दौरान बि सुवाल हो, उनजो सबबु छा हो? उहो इहो सबबु इहो हो त असांजे मथे सीनियरनि जो इहो चवणु हो त भई जंहिं इलाइक़े में धाड़े अहिड़ा रहिया पिया हुजनि उते अगरि ॿाहिरीं पुलिस अची रेड कंदी त हू पंहिंजी मतां इंसल्ट सम्झनि ऐं मतां ॻाल्हि लीक आउट थी वञे। इन करे तव्हां उनखे न ॿुधाइजो। पर पोइ उन्हनि सीनियर ऑफिसरनि उनखे हुकुम कयो त तव्हां पहुचो। जंहिंमें SSP उस्मान गनी साहिबु हुयो, उहो पहुची वियो पंहिंजो फोर्स समेत। पर उन बि पोइ असां सां गॾु माना मुक़ाबले में हिसो वरितो ऐं सुबुह थी वई त इहो सॼो फाइनल थियो। पोइ पूरो हुनखे सर्च कयोसीं। सर्च करण खां पोइ असांजा जवान 4 शहीद थिया ऐं हुननि जा असां 5 मारियासीं।